करमपुर बरसां ठुल बी सेक्शन थाने जी हद में बदअमनी जो ॿारण बरी उथियो। हर आए रात हथियारबंदनि जी कंहिं न कंहिं ॻोठ ते का रोज़ जो मामूल बणियल आहे। इलाइक़े में करखियल ॾोहारनि जे मुख़्तलिफ़ टोलनि इलाइक़ाई अवाम तोड़े हद जी पुलिस जो साह मुठ करे छॾियो आहे। हथियारबंदनि हथां ॿ ॾींहं पहिरियां ॻोठ हाफ़िज़ अब्दुल जलील बिजाणी वटां ट्रक ते अंधाधुंध फायरिंग करे गिदड़न ऐंदाणनि जे वापारी केवल कुमार खे अगवा कयो वियो हो, जंहिंखे बि पुलिस बाज़ाब न कराए सघी आहे। ॿिए तरफ़ राति देर सां नामालूम चइनि हथियारबंदनि करमपुर वेझो ॻोठ आरब ख़ान जाफ़री ते काह करे गिदड़न ऐंदाणनि जे ॿिनि चौकीदारनि खे ज़ोरी अगवा करण जी कोशिशि कई त चौकीदारनि जी रड़नि ते ॻोठाणा जागी पिया। ॻोठाणनि हथियारबंदनि जो घेराव कयो। हथियारबंदनि ॿिन्ही चौकीदारनि खे छॾे फरार थियण जी कोशिशि कई त ॻोठाणनि ऐं हथियारबंदनि में काफ़ी वक़्त ताईं फायरिंग जी ॾे वठि थी। फायरिंग सबबि इलाइक़े में ख़ौफ़ ऐं ॾका पखिड़िजी वियो। ॿिए तरफ़ ठुल बी सेक्शन थाणे जी हद जा पुलिस अटाला इतलाह ते वाक़े वारे हंधि पहुता त हथियारबंद पुलिस खे ॾिसी अंधेरे जो फ़ाइदो वठी जाइ वारदात तां खिसकी वञण में कामयाब थी विया। अॼु सुबुह जो नामालूम हथियारबंद ठुल बी सेक्शन जे टेल पुलिस चौकी ते काह करे फायरिंग करे ॾिनी। चौकी ते वेठल पुलिस एहलकारनि लिकी जान बचाई। ॿिए तरफ़ पुलिस ठुल बी सेक्शन थाणे जे हद जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ते चढ़ाई करे शक जी बुनियाद ते 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे पुलिस ॻोठाणनि जो अनाज घरनि जो ज़रूरी सामान ऐं चौपायो माल विकाए वई। आख़िरी इतलाउनि ताईं पुलिस जो इलाइक़े खे कड़ो चढ़ियल आहे, जॾहिं त पुलिस शक हेठि आयल वाद्याणी बिरादरी जे घरनि में पुलिस पिकट क़ाइमु करे छॾी आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN।